खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर पीटीआई जे उम्मीदवार NA 216 जी मैडम नाजिश भट्टी, PS 57 जी उम्मीदवार एडवोकेट गुलजार हुसैन खास के लिए PS 56 जी उम्मीदवार मैडम नरगिस नाज इलेक्शन मुहिम ते खैबर पहुता जिते मलाह हाउस खैबर ते विकियो मलाह पारां खेन अजरकू ऐं गुलन जा हार पाराए आजियाणो पेश कियो वियो। उन मौके ते खैबर शहर जी आवाम के खिताब कंदे चयो त ही वक्त आहे तव्हां जी आज़ादी जो। हिन वक्त 8 फरवरी ते NA 216 ते लैपटॉप ऐं PS 57 ते क्रिकेट विकेट ते ऐं हवाई PS 56 ते जहाज़ ते ठपो हणी असांखे 8 फरवरी ते कामयाब कंदा। तव्हांखे 40 सालनि खां लुटियो वियो आहे, हाणे पंहिंजी हिम्मत करे पंहिंजा हक़ वठो। जेकॾहिं तव्हां अञा बि माट करे वेठा आहियो त पोइ तव्हांजो अल्लाह हाफ़िज़ आहे। खुदारा हाणे पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल जो सोचियो। अॻवाननि हुकुमराननि सिंध खे तबाह करे छॾियो आहे। अस्पतालनि में दवाउनि जी खोट, स्कूल में तालीम तबाह। हिननि हुकुमराननि तबाही बुख बदहाली खां सवा कुझु न ॾिनो आहे। हाणे अचो इमरान ख़ान जो साथ ॾियो, पंहिंजो ऐं पंहिंजे औलाद जो मुस्तक़बिल सही करियो। उन मौके ते PTI ज़िले मटियारी सदर ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली, PTI तालका जनरल सेक्रेटरी हाकिम अली खोखर, मुमताज़ अली बाठी, मौलवी अख्तर हुसैन कमी, एडवोकेट अब्बास सामो, नज़र हुसैन लकारी, कासिर लतीफ़, अली रज़ा डायरी ऐं साणस ॿिया गॾु हुया। रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर ज़ैन शाह चयो आहे त न कंहिं उहिदे जी लालच आहे न कंहिं इक़्तिदार जी, पर जॾहिं सिंध समेत पूरे मुल्क में थींदड़ नाइंसाफ़ियुनि खे ॾिसूं था ऐं ख़ासि करे पढ़ियल तबिके सां मुसलसल ॾाढायूं ऐं वरी चूंडियल नुमाइंदनि समेत वाघ धड़नि जे मुजरिमाना ख़ामोशी, त पोइ ख़्यालु ईंदो आहे त असेंबलियुनि में पहुची अवाम जो आवाज़ बणिजो। तोड़े जो पंहिंजो वसार आवाज़ उथारे रहिया आहियूं, पर ऐवाननि जो आवाज़ वधीक साघारो थी सघे थो। बाक़ी का ज़ाती न ख़्वाहिशाना लालच। हू मेमण बिरादरी जे नौजवाननि सां सियासी ऐं शौरी विहक में ॻाल्हाए रहियो। हिन चयो त नंढे हूंदे खां ज़हन ठहियलु आहे त ॿियनि काण जियो। साईं GM सिहत खां वठी सिहत इमदाद मोहम्मद शाह ताईं असांजे ख़ानदान कम ऐं किरदार खे अहमियत ॾिनी आहे। उहो ई सबबु आहे जो अॼु समाज में फ़ख्र सां हली रहिया आहियूं। हिन चयो त GDA मूंखे सकरन जे क़ौमी ऐं सूबाई सीट लाइ नामज़द कयो ऐं असांजो निशान तारो आहे। उमेद त जीअं माज़ी में मेमण बिरादरी मोहबतूं ॾींदी आहे, ईअं ई हिन भेरे बि साॻी रिवायत क़ाइमु रखंदा ऐं 8 फरवरी ते वधि में वधि वोट ॾियारण में मदद कंदा। उन खां अॻु शौकत हुसैन मेमण सिहत ज़ैन शाह खे लुंगी ऐं राहत मेमण सिंधी टोपी जो तोहफ़ो पेश कयो। शौरी गॾिजाणी में नौजवाननि जी अक्सरियत शिरकत कई, जॾहिं त डॉक्टर बशीर अहमद मेमण, ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण, खुदा बख्श मेमण, अब्दुल जब्बार मेमण, ग़ुलाम अली मेमण, ज़ाहिद हुसैन मेमण ऐं काज़ी जावेद सनाई पिणु शरीक हुया। जिन सिहत ज़ैन शाह खे यकीन ॾियारो त हमेशह जीअं मेमण बिरादरी साण सहकार रहंदी। उन मौक़े ते हाफ़िज़ ज़ैन भुट्टो, फलक शेर, ओट कासिम सुमरो ऐं इमरान हीरियो पिणु मौजूदु हुया। रिपोर्ट शाज़ अली मीरानी शिकारपुर। अॼु शिकारपुर खां 5 ॼणा प्यादल ईरान, इराक ऐं सऊदी अरब ताईं रवाना थी विया, जंहिं तक़रीबन 5 खां 6 महीना लॻी वेंदा। उन्हनि खे अज़ीज़नि, कुर्बनि, दोस्तनि, मिटनि माइटनि, गुलनि जा हार पाराए दुआऊं ऐं मौलूदनि रवानो थी विया। वञण वारा ही आहिनि फ़कीर ग़ुलाम हैदर लाशारी साहब, फ़कीर राज़ी ख़ान लाशारी, फ़कीर अगवान लाशारी साहब, फ़कीर सोनो ख़ान लाशारी, नंढड़ो ख़ान लाशारी शामिल। अल्लाह पाक ख़ैर सफ़र पूरो करण जी सादत नसीब थियनि। झंडो मरी आरीसर सिंध इतिहाद जोड़ियो वियो। झंडो मरी वेझो ॻोठ शेख मूसा में ॾाढो आरीसर फ़कीर बतराणी दरगाह ते आल सिंध आरीसर इतिहाद जो कन्वेंशन तालीम, सिहत ऐं ख़ुशहाली जी तक़रीब मुनक़द कयो वियो। कन्वेंशन में सॼे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां हज़ारे आरीसर बिरादरी गॾु करण जो मक़सदु तालीम, सिहत, ख़ुशहाली समेत मसइलनि जे हल लाइ उजागर करणु आहे। शकील आरीसर इतिहाद जे सरपरस्त हाजी अब्दुल हक आरीसर तक़रीब में ख़िताब कंदे चयो त पूरे सिंध जे रहंदड़ आरीसर बिरादरी सां का बि मुश्किलातूं पेश अचनि, असांजी तंज़ीम सां राब्तो कनि। सदर अब्दुल हक आरीसर बिरादरी जी तंज़ीम में मुख़्तलिफ़ ज़िलनि मां नवां उहिदेदार सदर अब्दुल हक आरीसर, जनरल सेक्रेटरी नज़र मोहम्मद आरीसर, मोहम्मद बचल आरीसर, शकील आरीसर, माजिद आरीसर, रज़ा आरीसर, सिद्दीक़ आरीसर चूंडिया विया। चूंडियल उहिदेदारनि खां हलफ़ खणायो वियो। पूरे सिंध जे ज़िलनि थरपारकर, उमरकोट, टंडो, अलियार, सांगड़ सां तालुक़ रखंदड़ आरीसर बिरादरी जे माण्हुनि शिरकत। आरीसर सिंध इतिहाद जे कन्वेंशन जे 9 चूंडियल उहिदेदारनि समेत हज़ारे आरीसर बिरादरी जे माण्हुनि दरगाह ॾाढो आरीसर बतराणी जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। रिपोर्टर नौकाफ मरी, हक़ TV न्यूज़, झंडो मरी। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर। अगुणो IG सिंध सैयद मुश्ताक अहमद शाह जी दावत ते ज़िले मटियारी जे PS 57 जे GDA जे उम्मीदवार सैयद हाजी जलाल शाह जामोट ऐं NA 216 जे नवाज़ लीग जे उम्मीदवार बशीर अहमद मेमण जी मान में
ज़हरानी जो एहतमाम किया वियो, जंहिंमें सैयद सरदार शाह, सुमेर अली शाह, बाबुल खिदरी, इरशाद शाह, मन शाह, मोहम्मद हसन शाह, सिद्दीक नोहे पोटो, शाहजहान शाह, शफी मोहम्मद जहेजो, असलम राजपूत, खुदा डिनो वरिया, अब्दुल माजिद शाह ऐं ॿियनि अहम सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। जंहिं बाद एडवोकेट सैयद अब्दुल अज़ीज़ शाह जी चांहि पार्टीअ में शिरकत कई। उन मौक़े ते सैयद अब्दुल अज़ीज़ शाह सैयद हाजी जलाल शाह ॼामोट खे वोटनि जी ख़ातिरी कराई ऐं हर मुमकिन यकीन ॾियारियो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी, शिकारपुर। खुशखबरी शिकारपुर में तहफ़्फ़ुज़ सिंध ऑर्गेनाइज़ेशन जे बानी मरकज़ी चेयरमैन कायदा सिंध गुलाम यासीन हैदरी ऐं तहफ़्फ़ुज़ सिंध ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी हाफ़िज़ रहीमुल्लाह फ़ारूक़ी, ऑफिस सेक्रेटरी फ़याज़ अरसलान शेख, जिन शिकारपुर जे यंग नौजवाननि लाइ बहितरीन प्रोजेक्ट आणे रहिया आहिनि, जंहिंमें नौजवाननि खे मोबाइल रिपेयरिंग, कंप्यूटर सिलाई जो कमु, बिजलीअ जो कमु, AC ऐं ॿिया खोड़ सारी सिखिया ॾियण सां गॾोगॾु वज़ीफ़ो ऐं सामान बि पिणु मुफ़्त ॾिनो वेंदो। शिकारपुर, खानपुर, लकी ऐं गढ़ी यासीन जे नौजवाननि खे घुर्जे त हिन प्रोजेक्ट मां फ़ाइदो हासिल करे पंहिंजो रोज़गार करनि। वधीक ॾिसो खैबर रिपोर्ट। अजीज़ुल खैबर में मल्लाह बिरादरी जे आसिफ मल्लाह, अयाज़ लतीफ़ मल्लाह, अली हैदर मल्लाह ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद राशिद मल्लाह जी बेगुनाह क़त्ल जे ख़िलाफ़ अली वार्स चौक खां खैबर प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सवें मल्लाह बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई ऐं हैदराबाद पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़ मोहम्मद आचर मल्लाह, अयाज़ लतीफ़ मल्लाह, आसिफ मल्लाह, करीम बख्श मल्लाह, अलवरायो मल्लाह, उमर मल्लाह, विकियो मल्लाह, अब्दुल गफ़ूर मल्लाह, ज़राब मल्लाह, ख़ालिद मल्लाह ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हैदराबाद पुलिस असांजे नौजवान राशिद मल्लाह खे कूड़ो मुक़ाबिलो ॾियाराए बेगुनाह क़त्ल कियो ऐं संदसि घर भातियुनि खे गिरफ़्तार करे तशदुद कियो आहे। हिननि वधीक चयो त शहीद राशिद मल्लाह जो भाणेजो नौमान मल्लाह हिन वक़्त ताईं गुम आहे। असांखे ख़दशो आहे त उनखे बि कूड़ो मुक़ाबिलो ॾियाराए क़त्ल न कयो वञे। एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़नि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त राशिद मल्लाह जी बेगुनाह क़त्ल जो नोटिस वठी SSP हैदराबाद अमजद शेख ऐं उन सां गॾु क़त्ल में मुलविस करप्ट पुलिस स्टाफ ख़िलाफ़ जल्द खां जल्द एक्शन खणी उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं SSP अमजद शेख खे फुल फोर हटायो वञे, न त ॿी सूरत में पूरे सिंध अंदरि मल्लाह बिरादरी जे तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा करे रोड बंदि कया वेंदा। नौशरो फिरोज़ रिपोर्ट। ज़ुल्फ़िकार अली तगर NA 205 PS टेटी अवामी आज़ाद उम्मीदवार गुल हसन मशहूरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो इलेक्शन अचण जो मक़सदु उहो न आहे त असां इलेक्शन खे खटे अवाम जो आज़ार न पर आवाज़ बणिजंदुसि। असांजा दरवाज़ा अवाम लाइ हमेशह खुलियल आहिनि। बरसातियुनि में दर दर वञी माण्हुनि खे सभु कुझु ॾिनोसीं। अचे को बि माण्हू इलाइक़े वारनि खां पुछी ॾिसे इलेक्शन में कामयाबु थी सभ खां पहिरियां तरजीह मेरापुर खे ॾींदुसि, रेलवे ते पुल ठाराईंदुसि, छो त हिननि हुकुमराननि रुॻो पंहिंजा बिब भरिया आहिनि, ग़रीबनि लाइ कुझु न आहे कयो। तरजीह बिरिया रोड हूंदो जेको शहर वॾो वापारी मर्कज़ आहे, पर उनखे चूंडियल नुमाइंदनि कुझु न आहे ॾिनो। मां सभु रोड रस्ता ठाराईंदुसि, शहर खे बि तरजीह ॾींदुसि, समूरियूं घिटियूं रस्ता पका कराईंदुसि, भले मुंहिंजो ज़ाती ख़र्च थिए कंदुसि, पर अवाम खे सहूलियत ॾींदुसि। असांजे वॾे मोहम्मद रमज़ान खां वठी असांजो असूल रहियो आहे त पंहिंजी ज़मीन जो जेको बि अंत थींदो आहे ग़रीबनि में विराईंदा आहियूं, असां विकिणंदा न आहियूं। हिकु दफ़ो वोट ॾेई कामयाबु कयो, जे तव्हां जी उमेदुनि ते न लहूं अॻिते लाइ असांखे वोट न ॾिजो। आज़माइलनि खे घणो आज़मायो अथव, हिकु दफ़ो असांखे आज़माए ॾिसो। इहे वॾेरा पीर मीर रुॻो पंहिंजो बिब भरण में पूरा हूंदा आहिनि, बाक़ी माण्हुनि खे केवल माकोड़ो सम्झी कमु हलाईंदा आहिनि। उमेद आहे त कामयाबु थींदासीं, अवाम सां गॾु हूंदासीं। ठुल रिपोर्ट। फैज़ उमरो ठुल ॻोठ हाजी मोहम्मद हसन सरकी जी रिहायशी 13 सालनि जे अमीरा नूनारी खे पंहिंजे पीउ मीर हसन नूनारी पैसनि जे एवज़ ज़बरदस्ती लखे रुपयनि में विकिरो करे 40 सालनि जे अब्दुल मजीद पुट अब्दुल अज़ीज़ नूनारी सां परणाए छॾियो आहे, जॾहिं त छोकिरीअ जी माउ बशीरा नूनारी ठुल जे A सेक्शन थाणे ते पहुची करे FIR दर्ज कराए छॾी आहे। ठुल पुलिस कार्रवाई करे अब्दुल रशीद पुट अब्दुल अज़ीज़ ऐं मीर हसन पुट सनाउल्ला नूनारी खे गिरफ़्तार करे राकब करे छॾियो आहे। नींगरी अमीरा जे मामे इमदाद अली नूनारी साफ़िन अॻियां दाईंदे चयो त जवाबदार बाअसर हुजण जे करे ठुल पुलिस सां पैसनि जी डील जूं ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। हिन वधीक चयो त जवाबदार असांजी 13 सालनि जी मौसूम न्याणी अमीरा नूनारी सां नंढी उमिरि में ज़बरदस्ती शादी करे ज़ुल्म कयो आहे। हिन ॿुधायो त मुंहिंजी भाणेजी अमीरा मौसूम आहे, जंहिंखे पीउ लालच में अची विकिरो कयो आहे। हिन IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP जे कमबाद खां मुतालबो कयो आहे त असांजी मौसूम न्याणी खे वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे। रियाज़ अली मीरानी शिकारपुर। सिंध फ़नकार इत्तेहाद मरकज़ शिकारपुर तरफ़ां ज़िले ऐं तालुका जोड़ण वारो अमल जो आगाज़ कयो वियो। मरकज़ी चेयरमैन फ़याज़ लाशारी ऐं ॿिया अॻवान ज़फ़र खोखर, गुलज़ार
एस सकड़ो इम्तियाज़ बोड़ो ऐं साफ़ी रियाज़ मीरानी रीजनल प्रेस क्लब शिकारपुर जो नायब सदर तालकाठुल जे सिंध फनकार इत्तेहाद जे दफ़्तर पहुता। संदन मान में तालकाठुल जे आर्टिस्टन गुलन जी वरखा सां शानदार इस्तक़बाल कियो ऐं गुलन जा हार पाराया। उन खां पोइ मरकज़ी चेयरमैन फ़ियाज़ लाशारी तालके जे बाड़ी जो ऐलान कियो ऐं दुआ घुरी वई ऐं सभिनी उहिदेदारनि खे पिणु मुबारकूं ॾिनियूं वयूं। उहिदेदारनि ऐं सदर फ़कीर मोहम्मद खेरो, नायब सदर मीर हसन बोड़ो, सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो, जनरल सेक्रेटरी नफ़ीस नसरुल्लाह अब्बासी, डिप्टी जनरल सेक्रेटरी वली मोहम्मद बोड़ो, ज्वाइंट सेक्रेटरी अयाज कंडरानी, फाइनेंस सेक्रेटरी मासूम मोहब अली, प्रेस सेक्रेटरी हुबदार प्रेमी, ऑफिस सेक्रेटरी गुल भट्टी।